अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल लमिर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो बैरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रेशम मंसूर ॿिन्हिनि जे विच में फ़ैसिलो कराए, यानी ॿिन्हिनि जी पाण में ठाह कराए छॾींदो। पोइ इन फैसले में सभु ख़ुशि हूंदा ऐं रथ शाहनवाज़ खे इन फैसले ते कावड़ लॻी वेंदो। रथ शाहनवाज़ खे इहा ख़बर पवंदी त उन जा होश ख़ता थी वेंदा। पोइ हू इहा सोचींदो ऐं पोइ पंहिंजे माण्हुनि खे फुल आर्डर ॾेई छॾींदो त तव्हां हाणे रज़न जे पोयां पओ, यानी उन्हनि खे ख़ौफ़ ॾियो त हू वरी बि मुराद वारनि सां दुश्मनी निभाए। जेकॾहिं अगरि तव्हां खां ही कमु न थियो त पोइ मां तव्हांखे मारे छॾींदुसि। उन जे करे तव्हांखे हर हाल में ही कमु करणो ई पवंदो। त जेसीं ताईं तव्हां मुराद खे ख़ौफ़ नथा ॾियो रज़न खे बि, जेसीं ताईं वरी हिननि जी दुश्मनी कॾहिं बि न थींदी। उन जे करे हाणे असांखे हिननि जी पाण में दुश्मनी कराइणी आहे, यानी हिननि जे विच में बाहि ॿारणो आहे। उन जे करे बाहि खे फुको ॾियणो आहे। हाणे तव्हां खां जेतिरो थी सघे बाहि खे चिणग ॾियो जीअं ही बाहि मची वञे, यानी रथ मंसूर जी फ़ैसिलो नाकाम थी वञे। उन जे करे जी फ़ैसिलो कामयाब न थिए। ऐं ॿिए पासे कूंज पंहिंजी माउ खे चवंदो त मां इन फ़ैसिले ते ॾाढो ख़ुशि आहियां, बहरहाल मूंखे हिकिड़े ॻाल्हि खां भउ आहे। हू इहो ॻाल्हि आहे त अगरि अदा ककर गुलपरी खे वापसि करे थो त पोइ हू मूंखे मारण में देरि न कंदो, छो जो हुन घर में गुलपरी पोइ अची वेंदी। यानी इन जो मक़सदु हू गुलपरी खे हासिल करे ऐं पंहिंजी भेण खे मारे छॾींदो। यानी कूंज खे पोइ इहा डर हूंदो, यानी कूंज खे ख़ौफ़ हूंदो। ऐं ॿिए पासे सोडल मुराद खे चवंदो त असांखे जेको बि फ़ैसिलो करणो हुजे हा बहरहाल कयूं हा, बहरहाल तोखे गुलपरी हुननि जे हवाले न करणो पवे हा। मुराद चवंदो त अगरि असां गुलपरी हुननि जे हवाले न कयूं हा त रेशम मंसूर असांखां बि नाराज़ थी वञे हा। उन जे करे दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।